दीन जे मथां इस्तिक़ामत हिन वक़्त में करणु, हिन वक़्त में उन जे मथां साबित क़दम बीहणु। जेके हदीसूं अॻु में तव्हां ऐं असां ॿुधंदा हुआसीं त आख़िरी वक़्त में दीन जे मथां अमल करणु ईअं हूंदो जीअं हथ जे मथां तिरीअ जे मथां टांडो झलणु। जीअं टांडो हथ जे मथां खणणु ॾुखियो आहे त अहिड़ी तरह दीन ते हलणु बि कंहिं वक़्त में ईअं ॾुखियो थी पवंदो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम इरशाद फरमायो आहे, अहिड़ो वक़्तु ईंदो जो माण्हू बुराईअ खे नेकी सम्झंदा ऐं नेकीअ खे बुराई सम्झंदा। अॼुकल्ह तव्हां नेकीअ जो हुकुम ॾेई ॾिसो त माण्हू तव्हां ते टोकुनि जे लाइ तयारु थी पवंदा। अॼुकल्ह बुराई हिक ॿिए खे ॿुधाए करे माण्हू कनि था त बाबा मां फ़लाणो कमु कयो ऐं उन ते फ़ख़ुरु था महसूसु कनि। दीनदार, नेक, उलमा, सुलहा, बुज़ुर्ग उहे नेकी जी दावत ॾियनि था, पर उन नेकीअ जे दावत ते हलण वारो केरु बि नाहे। ऐं जेकॾहिं को वरी हक़ जी शरीयत जी ॻाल्हि करे त उन जे मथां ॻाल्हाइण जे लाइ, भौंकण जे लाइ माण्हू तयारु तव्हांखे नज़र ईंदा। मुंहिंजे महबूब जो सहाबी आहे हज़रत हुज़ैफ़ा, उन जो नालो आहे। हज़रत हुज़ैफ़ा थो इरशाद फरमाए त आख़िरी वक़्त में माण्हुनि खे मोवल गॾु वधीक पसंदि हूंदो, पर उहो माण्हू पसंदि न हूंदो जेको शरीयत जी ॻाल्हि करे। अल्लाह जे हबीब जे सहाबीअ जो फरमान सचो आहे। अॼुकल्ह तव्हां ॾिसंदव त कुफ़र सां यारी माण्हुनि खे वणंदी, काफ़रनि सां यारी माण्हुनि खे वणंदी, फासिकनि सां यारी माण्हुनि खे वणंदी, लोफरनि सां यारी माण्हुनि खे वणंदी, पर कंहिं आलिम दीन, कंहिं हाफ़िज़, कंहिं बुज़ुर्ग, कंहिं दरवेश, कंहिं सैयद सादात नेक सालिह सां यारी दोस्ती ताल्लुक़ उहो उन्हनि खे घटि वणंदो। यार दुआ कर त मौला ताला तोखे मूंखे ईमान जी सलामती नसीब फरमाए। ऐं ख़ासि तौर ते तव्हां गौर फरमायो, अॻु में तव्हांखे इहा ॻाल्हि अर्ज़ु कई आहे, दुबारा अर्ज़ु कयां त हीउ उहो वक़्तु आहे जंहिं वक़्त में तव्हां ॾिसो पिया त जेको शरीयत जो कमु आहे, जंहिंमें साबित क़दम हुजणु घुरिजे, उन में असां ढरा था थींदा वञूं। ऐं जेके दुनिया जा कम आहिनि जंहिंमें नरमी इख़्तियार करणु घुरिजे, असां उन में सख़्तु था थींदा वञूं। हालांकि हुजणु उबतो घुरिजे त दीन जा जेके मुआमलात आहिनि उन में तसल्लुब हुजे, उन में इस्तिक़ामत हुजे, उन जे मथां अमल हुजे दीन जे मुआमलात में। ऐं दुनिया जा मामला आहिनि, कर्ज़ आहे, ॾेती लेती आहे, कारोबार आहिनि, उन में हिक ॿिए खे छॾ छूट कयो, हिक ॿिए ते महिरबानी कयो, हिक ॿिए खे चओ टाइम ॾियो, वक़्तु ॾियो, नरमी कयो। पर असां वटि उबतो चकर थी वियो आहे। दीन जा जेके मामला आहिनि उन दीन जे मुआमलात में असां वञूं था, उन में नरम थींदा ऐं उन में चऊं था त मिड़ई ख़ैर आहे, हिन सां बि यारी आहे, हुन सां बि यारी आहे, हुन सां बि यारी आहे। पर दुनिया जो मामिलो को अची वियो हिक ॿिए जे गिचीअ में हथ अदा हुजणु ईअं न घुरिजे। तव्हां असांखे दीन में तसल्लुब, इस्तिक़ामत इख़्तियार करणी आहे, दुनिया में नरमी इख़्तियार करणी आहे दुनिया जे मामलात में। ऐं इन खे ई चइबो आहे त दीन में आसानी आहे, दीन जे मुआमलात में आसानी आहे। बाक़ी जेके अक़ाइद आहिनि उन्हनि अक़ाइद में पुख़्तगी ज़रूरी आहे। जेकॾहिं अक़ाइद में पुख़्तगी न हुजे हा त अबू बकर सिद्दीक़ ख़त्म नबूवत जे लाइ उन्हनि काफ़रनि सां जंग न करे हा जेके ख़त्म नबूवत जा मुनकिर थिया। जेकॾहिं दीन में इस्तिक़ामत तसल्लुब ज़रूरी न हुजे हा त उमर फारूक जंगियूं न फ़रमाए हा। जेकॾहिं दीन में तसल्लुब मतलूब न हुजे हा उस्मान गनी बि जंगियूं न फ़रमाए हा। जेकॾहिं दीन में तसल्लुब मतलूब न हुजे हा त अली शेर ख़ुदा बि जंगियूं न फ़रमाए हा। ऐं जेके बि इस्लाम जूं जंगियूं लॻियूं इहे इस्लाम जा सभिनीनि खां वॾा उम्मत में जेकॾहिं वली हुया त अबू बकर, उमर, उस्मान, अली हुया जिन कूड़ ऐं फिस्क ऐं कुफ़र जे ख़िलाफ़ अमली जिहाद करे ॾेखारियो ऐं ॿुधायो त दीन इस्लाम ते साबित कदम हींअर रहिबो आहे। अॼु जो जेकॾहिं अनपढ़ियो को सूफ़ी चवे त हमको किसी को बुरा भला नहीं कहते, असां त कंहिंखे बुरो भलो छो चऊं त पोइ चऊं त तूं अबू बकर सिद्दीक़ खां वॾो बुज़ुर्ग कोन आहीं, वली कोन आहीं। जेकॾहिं तूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां मथे तुंहिंजो शान आहे त अलॻि ॻाल्हि आहे, पर दीन में तसल्लुब आहे, दीन जे मुआमलात में उन जे मथां साबित क़दम रहणु आहे। अदा दुआ कर त मौला ताला अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात वारनि खे इहा इस्तिक़ामत नसीब फरमाई आहे। दुआ कर त अञा इन जे मथां मौला साबित क़दम ई नसीब